अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो समाचार न्यूज़। आऊं आहियां मोर्चा जो अवां खे ॾींदासीं हिन वक़्त जी अहम ख़बर। के साथ लगो आप जिक्र मुंशी बैठो आ या तार अचे तो हमने गिले खपे खन तो जे वडा तार जो तो पुलिस को नहीं का हम लोग को नहीं को ये को नहीं असा गरीब पकड़ा हो पैसा सब हज़ार ना करे हे मुगाली किछन पुलिस बिटिया छो न ता असा के जन छो न ता जन जन असा गरीब जी छो न ता कन असा के गोठ दुबिया जा रहवासी औरत ऐं मर्द हर एक नाले मिसमात हाजानी ऐं पुनल कीरियो सकरन थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त कुझु वक़्तु अॻु असां अली शहर कीरियो खां व्याज ते 5000 वरिता हुआ, उन जे एवज़ 50000 भरे चुका आहियूं, पर अञा व्याज मां जान नथी छुटे। अॼु अली शहर कीरियो असांजे घर में दाख़िल थी औरत में हथ विधा ऐं मज़ाहमत ते मूंखे तशद्दुद करे रतो रत करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। सकरन थाणे ते रिपोर्ट दाख़िल करण बावजूद बि मुबैना व्याजी जवाबदार खे गिरफ़्तार नथो कयो वञे। हिननि DIG ऐं SSP खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे व्याजखोर खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सच समाचार न्यूज़। जी दुबिया कीरिया हाँ असा उते को व्याज न पैसा मसलो हाँ 2 साल गुजरिया 5-7 हज़ार हिकिड़ो सही मुंहिंजा ॿार ॻोठ अचे मुंहिंजी माई मथे वेठा केरु आहे व्याजी? अली शेर हाँ अची हथ विधाई तोलन मां वठो गिले पियो अली शहर किथां जो आहे? दुबिया जो दुबी जो। छा जा पैसा आहिनि तव्हां वटि? व्याज जा हाँ 1200 व्याज जो आ उते पहुतो आहे सरद में त मुंहिंजी माईअ खे गिलीनि पिया चोला फटबल मूंखे धक्का मुंहिंजो मथो फाड़े आ उस भले पतो आहे मुंह ते केस दाख़िल कयो आपने के मथां लिखो गिरफ़्तार करने असां 5 पाणे ॿार ईंदासीं 5 पाणे सां दाल मुर्च ॿई मारींदासीं जा जाओ तार गिरफ़्तार कर गिरफ़्तार नथा कनि असां 5 पाणे ॿार ईंदासीं उते लई वट अली शेर कीरे का पैसा वतासी दुबिये जो हाँ। जेका मजबूरी हुंदी है इंसान के तडे 5000 खयासी पंजन ते असा 50000 भरियो हाने हिकड़े 1000 ला करे मुझी इज्जत में हथ विधान मुझे मुर्स मुके छडायो त हिन के सिर ही मथो फाड़ियो तन असा हिते केस दाखिल करण आया आहियूं केस वतो तन त पुलिस न ॾिनी तन असा के असा हिते ॿियो चक्कर आया आहियूं हाने चवंदा पुलिस बि कोन्हे गाॾियूं बि कोन्हनि छो पुलिस वारनि लेटर ॾिनो हिनखे पटी बि कराईसीं असां अख़्तियार बदीन अख़्तियार जो पुलिस चए थी गाॾी कान्हे ऐं पुलिस कान्हे असां वटि माण्हू कोन्हनि ऐं अचनि त सुबुह जो हाणे सुबुह जो जेॾीमहिल हींअर असांजो हेॾो मसइलो थी वियो त वरी ॾींदा सुबुह जो पुलिस असांखे छो हा ॻोल्हे जॾहिं असां आया आहियूं त तव्हां असांखे गाॾी ॾियो न असां चऊं पिया बाबा तेल जा पैसा ॾियूं था तव्हांखे तव्हां